सूरह मोमिन रुकू नंबर 7। अल्लाह उहो आहे जंहिं अव्हां लाइ राति खे पैदा कयो त मंझंदि आराम वठो ऐं ॾींहं खे अव्हां जे हिक ॿिए खे ॾिसण लाइ पैदा कयो। बेशक अल्लाह माण्हुनि ते फज़ल करण वारो आहे, पर घणा माण्हू शुक्र न कंदा आहिनि। उहो अल्लाह अव्हां जो पालणहार हर शइ खे ख़ल्क़ींदड़ आहे, उन खां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ु न आहे। पोइ अव्हीं केॾांहुं फेराया वेंदा आहियो। अहिड़ी तरह उहे सही वाट खां भुलाइबा आहिनि जिन अल्लाह जे आयतुनि जो इनकार थे कयो। अल्लाह उहो आहे जंहिं अव्हां लाइ ज़मीन खे आराम जो हंधु ऐं आसमान खे छित बणायो ऐं अव्हां जी शिकिल ठाहियाईं, पोइ अव्हां जूं शिकिलियूं तमामु चङियूं बणायईं ऐं अव्हां खे सुठियुनि शयुनि मां रोज़ी ॾिनाईं। उहो अल्लाह अव्हां जो पालणहार आहे, पोइ जहाननि जे पालणहार वॾे बरकत वारो आहे। उहो सदाईं जहिड़ो आहे, उन खां सवाइ को इबादत जो लाइक़ु न आहे। तंहिं करे उन लाइ पंहिंजी इबादत खे ख़ालिस करे खेसि छॾियो। सभु साराह ख़ासि जहाननि जे पालणहार अल्लाह खे जुगाए। ए पैगंबर खेनि चयो त अल्लाह खां सवाइ जिन खे अव्हीं सॾींदा आहियो, तिन जे पूॼण खां जॾहिं मुंहिंजे पालणहार मूं वटि साफ़ निशानियूं आयूं, तॾहिं उन्हीअ वक़्तु बेशक आउं झलियो वियो आहियां ऐं मूंखे हुकुम कयो वियो आहे त जहाननि जे पालणहार जो फर्मा बरदार हुजां। अल्लाह उहो आहे जंहिं अव्हां खे मिटीअ मां बणायो, वरी नुतफ़े मां, वरी रत जे दिग मां, वरी अव्हां खे ॿार करे कढे थो, वरी छॾे थो त अव्हीं पंहिंजे पूरी सघ खे पहुचो, छॾे थो त ॿुढड़ा थियो ऐं अव्हां मां कंहिं खे उन खां अॻु मारिबो आहे, ऐं छॾे थो त मुक़रर मुद्दत खे पहुचो। ऐं मन अव्हीं सम्झो अल्लाह उहो आहे जेको जीआरींदो आहे ऐं मारींदो आहे। पोइ जॾहिं कंहिं कम जो हुकुम कंदो आहे, तॾहिं उन खे रुॻो चवंदो आहे त थी पवंदो आहे।